नाज़रीन, मीरवाह गोरचाणी वेझो बेलहाड़ो शाख स्टॉप ते आपातकारण पानी जी खोट खिलाफ धरणो हयो आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे ही रिपोर्ट। गोरचाणी लगे बेलाड़ो शाख स्टॉप वटि जिते बेलाड़ो शाख जे आबादगारन पानी जी खोट खिलाफ हिते एहतजाज मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक कयो अचो त हिते एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा। पहिरीं अॼु 9 ॾींहं आहे शाख हिननि असांजी वरी कोन खोली आहे। हींअर जे असां हिननि खे चऊं था तव्हां शाख खोलियो, नारो 14,000 पूरो हले पियो त हिननि जो चवण इहा आहे कि जमड़ऊ में गेज घटि आहे। जमड़ऊ में गेज घटि आहे त इन्हनि जा ॾुआरी ही आहिनि, ही दिनेश सर ऐं एसडीओ आराई साहब जेको आहिनि हिन असांजा ॿई हटाया वञनि, इन जी जॻह ते ॿियो ऑफिसर लॻायो वञे। त इहा असांजी शाख आहे, मोरी जे मथे बीठा आहियूं। हिन शाख खे तक़रीबन जीअं वण पोखिया आहिनि त एक ई ॾींहं जो टाइम पीरियड आहे। ॿियो जॻह जमड़ाऊ में डायरेक्ट वाटर लॻा पिया आहिनि, उन्हनि जा मुंहुं डायरेक्ट आया पिया आहिनि सिमनालनि में। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे 8 ॾींहं बंदि कयो वञे पाणी, भले 8 ॾींहं त ॾिनो वञे। असांखे पाणी खपे थो, असांजा फसल सुकी आहिनि, असांखे पाणी खपे थो। शाख बंदि आहिनि, असां मरूं पिया, असांजा माल मरनि पिया, माल मरी आहे। असांखे जल्द मां जल्द पाणी खपे थो। 8 ॾींहं जी वाराबंदी आहे, भला इहा सम्झ में अचे थी। एक क्यों पाणी महीने में हिकिड़े चक्कर अचे पियो। असांजा फसल सुकी आहे, जानवरनि जे लाइ पाणी पीअण लाइ कोन्हे।